अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहा है HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंदड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी सॼे मुल्क जियां खान वाहण मैरापुर नौशरो फेरोज़ मीडिया हाउसिस मां सहाफ़ियुनि जी बरतरफ़ियुनि मीडिया ते गैर एलानिया सेंसरशिप लॻाइण ऐं 8हीं वेज बोर्ड ते अमल न करणु, मीडिया में कमु कंदड़ सहाफ़ियुनि जे नौकरियुनि खे तहफ़ुज़ फराहम न करणु ऐं पघारूं न ॾियण ख़िलाफ़ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते खान वाहण मैरापुर नौशरो फेरोज़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ चौकनि खां गश्त करण बैदि पंहिंजे प्रेस क्लबनि ते पहुती। उन मौक़े ते खानवाण प्रेस क्लब जे सदर हाकिम कूंदर वकार हुसैन कूंदर, राज अब्दुल हफ़ीज़ सहतो, परवेज़ हुसैन भंड, सैयद शौकत अली शाह, ज़हूर अहमद कूंदर, आजिज़ इम्तियाज़, नूह पोटो यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते एहतजाज कयो। होॾां मैरापुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर अली मोहम्मद काज़ी, मुनवर हुसैन मुनवर, अब्दुल क़यूम मीमुन, राजा खान नूनारी, अलीमुद्दीन इब्रार हुसैन समेत सभिनी उहिदेदारनि ऐं मेंबरनि पिणु एहतजाज कयो। जॾहिं त नौशरो फेरोज़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर ज़ाहिद क़ाइम खानी, राणा शेर मोहम्मद, ज़ाहिद राजपर, मज़हर ख़ासकेली, गुलाम मुर्तज़ा तगड़, रियाज़ुल हसन राजपूत, शाहिद खानज़ादा, मंसूर हक मीमुन, वक़ार राजपर, शहरियार जोखियो, फ़कीर मेहर अली भेण, वरियल सिंधी, सोहेल राजपर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त मीडिया खे बहिरान मां कढण लाइ क़ौमी पार्लिमानी कमीशन जोड़ी वञे। हिननि चयो त आज़ादी इज़हार ऐं प्रेस ते लाॻू गैर एलानिया समूरियूं पाबंदियूं हटायूं वञनि, मीडिया वर्करनि जूं बरतरफ़ियूं पघार मां कटौतियूं बंदि कयूं वञनि, वर्करनि खे वक़्त ते अदायगियूं कयूं वञनि ऐं बरतरफ़ कयल सहाफ़ियुनि खे बहाल कयो वञे। ख़ानगी टीवी चैनल में कमु कंदड़ सहाफ़ियुनि ऐं मीडिया वर्करनि जे पघार में सालियानो इज़ाफ़ो करण लाइ क़ानून साज़ी कई वञे। हिननि चयो त 8हीं वेज जे सिफ़ारिशुनि ते अमल कयो वञे ऐं प्रिंट मीडिया लाइ सरकारी इश्तिहार वेज बोर्ड नाफ़िज़ करण सां मशरूत कया वञनि। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।